ولقد قال لهم هارون من قبل يا قوم إنما فتنتم به وإن ربكم الرحمن فاتبعوني وأطيعوا أمري ऐं बेशक हारून उन्हनि खे मूसा जे मोटण खां अॻु में चयो ए मुंहिंजी क़ौम तव्हांखे आज़मायो वञे थो ऐं बेशक तव्हांजो रब रहमान आहे पोइ तव्हां मुंहिंजी ताबेदारी करियो ऐं मुंहिंजे हुकुम जी इताअत करियो قالوا لن نبرح عليه عاكفين حتى يرجع إلينا موسى इन्हनि चयो असीं हमेशह गाबे जी पूॼा ते क़ाइम रहंदासीं तेसिताईं जो मूसा असां ॾांहुं वापसि अचे قال يا هارون ما منعك إذ رأيتهم ضلوا ألا تتبعني أفعصيت أمري मूसा चयो हे हारून तोखे कहिड़ी ॻाल्हि मना कयो जॾहिं तो ॾिठो पे इहे गुमराह थी रहिया हुआ त तूं मुंहिंजे पोयां अची हा छा पोइ तो मुंहिंजो हुकुम न मञियो قال يا ابن لا تأخذ بلحيتي ولا برأسي إني خشيت أن تقول فرقت بين بني إسرائيل ولم ترقب قولي हारून चयो हे मुंहिंजा सॻा भाउ तूं मुंहिंजी ॾाढ़ी मां ऐं मथे मां न वठ बेशक मूंखे ख़ौफ़ थियो त मतां तूं मूंखे चवीं त तो बनी इसराइल में तफ़रक़ो विधो आहे ऐं तो मुंहिंजी ॻाल्हि जो इंतज़ार न कयो قال فما خطبك يا سامري मूसा चयो हे सामरी तो इहो कमु कीअं कयो قال بصرت بما لم يبصروا به فقبضت قبضة من أثر الرسول فنبذتها وكذلك سولت لي نفسي सामरी चयो मूं उहो ॾिठो जेको माण्हू न ॾिठो पोइ मूं जिब्रील जे घोड़े जे सुंबनि जी मिटी मां हिकु मुठ भरे खईं पोइ उहा मिटी मूं गाबे में विधी ऐं मुंहिंजे नफ़्स मूं लाइ इहो कमु सींगारियो قال فاذهب فإن لك في الحياة أن تقول لا مساس وإن لك موعدا لن تخلفه وانظر إلى إلهك الذي ظلت عليه عاكفا لنحرقنه ثم لننسفنه في اليم نسفا मूसा फरमायो पोइ तूं निकिरी वञ पोइ बेशक तो लाइ सज़ा ही आहे त तूं असांखे वेझो नथी ऐं बेशक तुंहिंजे अज़ाब लाइ वक़्तु मुक़ररु आहे जंहिंजी ख़िलाफ़ वर्ज़ी न कई वेंदी ऐं तूं पंहिंजे महबूद यानी गाबे खे ॾिस जंहिंजी तूं हमेशह इबादत कंदो हुएं कसम सां असीं उनखे ज़रूरु साड़ींदासीं उनखां पोइ खेसि टुकड़ा टुकड़ा करे दरिया में ॿोड़ींदासीं إنما إلهكم الله الذي لا إله إلا هو وسع كل شيء علما तव्हांजो महबूद उहो अल्लाह आहे जंहिंखां सवाइ को बि महबूद न आहे ऐं अल्लाह जो इल्मु हर शइ खे इहातो कंदड़ आहे كذلك نقص عليك من أنباء ما قد سبق وقد آتيناك من لدنا ذكرا अहिड़ी तरह असीं तव्हां ते अॻियूं ॻाल्हियूं बयानु करियूं था ऐं बेशक असां रसूल अरबी खे पाण वटां क़ुरान करीम अता कयो आहे من أعرض عنه فإنه يحمل يوم القيامة وزرا जेको माण्हू उन खां इनकार कंदो उहो बेशक क़यामत जे ॾींहुं उहो पंहिंजो ॿार पाण खणंदो خالدين فيه وساء لهم يوم القيامة حملا इहे उन में हमेशह हूंदा ऐं क़यामत जे ॾींहुं इहो ॿार उन्हनि लाइ ख़राबु हूंदो يوم ينفخ في الصور ونحشر المجرمين يومئذ زرقا يتخافتون بينهم إن لبثتم إلا عشرا जंहिं ॾींहुं सूर फूकी वेंदी ऐं क़यामत जे ॾींहुं असीं मुजरिमनि खे गॾु कंदासीं संदन अखियूं नीरियूं हूंदियूं ऐं उहे पाण में आख़िर ते चवंदा न टिकिया तव्हां मगर थोरो वक़्तु نحن أعلم بما يقولون إذ يقول أمثلهم طريقة إن لبثتم إلا يوما असीं उनखे वधीक ॼाणूं था जेको कुझु उहे चवनि था जॾहिं उन्हनि मां उन्हनि जो वॾो चवंदो त न टिकिया तव्हां मगर हिकु ॾींहुं ويسألونك عن الجبال فقل ينسفها ربي نسفا ऐं रसूल अरबी तव्हां खां उहे जबलनि बाबति सवाल पुछनि था पोइ तव्हां फरमायो उन्हनि खे मुंहिंजो रब टुकड़ा टुकड़ा करे उॾाए छॾींदो فيذرها قاعا
صفصفا لا ترى فيها عوجا ولا أمتا पोइ ज़मीन खे हमवार यानी पट करे छॾींदो तव्हां उन में हेठां ऐं मथां न ॾिसंदा يومئذ يتبعون الداعي لا عوج له وخشعت الأصوات للرحمن فلا تسمع إلا همسا इहे क़यामत जे ॾींहुं पुकारींदड़ जे पोयां हलंदा ऐं खेनि इनकार करण जी ताक़त न हूंदी ऐं रहमान जी दरबार में सभु आवाज़ आस्ते थी वेंदा पोइ न ॿुधंदा तव्हां मगर भुणके खे يومئذ لا تنفع الشفاعة إلا من أذن له الرحمن ورضي له قولا क़यामत जे ॾींहुं कंहिंजी सिफारिश फ़ाइदो न ॾींदी मगर जंहिंखे अल्लाह ताला शफ़ाअत जी इजाज़त ॾिनी ऐं अल्लाह ताला उन जी ॻाल्हि पसंदि फरमाई हिन आयत शरीफ़ जो मुख़्तसर तफ़सीर हिन रीत आहे अहल सुन्नत जो अक़ीदो ही आहे त रसूल अरबी खे शफ़ाअत कुबरा जी इजाज़त मिली चुकी आहे पाण करीमन हदीस शरीफ़ में फरमायो आहे ओती तु शफ़ाअत यानी मूंखे शफ़ाअत जो इख्तियार मिली चुको आहे सभई क़ुरान करीम जा मुफ़स्सिर इन ई ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त मक़ाम महमूद मां मुराद शफ़ाअत कुबरा आहे ॾिसो सुफ़ो 65 अल-क़ाइद सही अरबी तालीफ़ ताजुल औलिया हज़रत ख्वाजा मोहम्मद हसन जान फारूकी सरंदी क़द्दस सिरहू ऐं तफ़सीर कबीर पारो 15 सूरत बनी इसराइल يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون به علما उहो ॼाणे थो जेकी कुझु उन्हनि जे अॻियां आहे ऐं जेको कुझु पोयां आहे ऐं उन्हनि जो इल्मु उनखे यादो नथो करे وعنت الوجوه للحي القيوم وقد خاب من حمل ظلما ऐं सभिनी जा चेहरा हय्युल क़य्यूम जे अॻियां झुकंदा ऐं तहक़ीक़ ज़ालिम नुक़सान में पिया ومن يعمل من الصالحات وهو مؤمن فلا يخاف ظلما ولا هضما ऐं जेको माण्हू सुहिणा अमल करे थो ऐं उहो मुमिन आहे पोइ उहो ज़ुल्म ऐं नुक़सान जो ख़ौफ़ न करे وكذلك أنزلناه قرآنا عربيا وصرفنا فيه من الوعيد لعلهم يتقون أو يحدث لهم ذكرا अहिड़ी तरह असां क़ुरान करीम खे अरबी में नाज़िल फरमायो ऐं असां क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ अज़ाबनि जो बयानु कयो त मन उहे ॾिजनि ऐं क़ुरान करीम उन्हनि लाइ नसीहत पैदा करे فتعالى الله الملك الحق ولا تعجل بالقرآن من قبل أن يقضى إليك وحيه وقل رب زدني علما पोइ अल्लाह ताला तमामु बुलंद आहे ऐं उहो ई सचो बादशाह आहे ऐं क़ुरान करीम जे मुकमिल वही नाज़िल थियण खां अॻु तव्हां तकड़ सां क़ुरान करीम जी तिलावत न करियो तव्हां अर्ज़ु करियो ए मुंहिंजा रब मुंहिंजे इल्म में मज़ीद इज़ाफ़ो कर ولقد عهدنا إلى آدم من قبل فنسي ولم نجد له عزما ऐं बेशक असां आदम खे उन खां अॻु में हिकु वाइदो वरितो हो पोइ उन ई वाइदे खे विसारे छॾियो ऐं असां उन में इरादे जी पुख़्तगी न ॾिठी وإذ قلنا للملائكة اسجدوا لآدم فسجدوا إلا إبليس أبى ऐं तव्हां यादि करियो जंहिं वक़्तु असां मलाइकनि खे चयो त तव्हां आदम खे सजदो करियो पोइ इब्लीस खां सवाइ सभिनी सजदो कयो इब्लीस इनकार कयो فقلنا يا آدم إن هذا عدو لك ولزوجك فلا يخرجنكما من الجنة فتشقى पोइ असां चयो ए आदम बेशक हीअ तुंहिंजो ऐं तुंहिंजी बीबी जो दुश्मन आहे पोइ इहो तव्हांखे बिश्त मां न कढे पोइ तव्हां तकलीफ़ में पवंदा إن لك ألا تجوع فيها ولا تعرى बेशक तोखे बिश्त में न बुख लॻंदी ऐं न कपिड़े जी ज़रूरत पवंदी وأنك لا تظمأ فيها ولا تضحى ऐं बेशक तोखे बिश्त में न उञ लॻंदी ऐं न उस فوسوس إليه الشيطان قال يا آدم هل أدلك على شجرة الخلد وملك لا يبلى पोइ खेसि शैतान विसो विधो शैतान चयो ए आदम छा आऊं तोखे उन हमेशह जे वण जो दस्त न ॾियां ऐं उन बादशाही जो दस्त न ॾियां जेके फना न हुजे
فأكلا منها فبدت لهما سوآتهما وطفقا يخصفان عليهما من ورق الجنة وعصى آدم ربه فغوى पोइ ॿिन्ही उन ई वण मां खाधो पोइ संदन ओघड़ ज़ाहिर थियण लॻी ऐं उहे पंहिंजे जिस्म ते बिश्ती पन पर्दे लाइ चंबड़ाइण लॻा ऐं आदम खां पंहिंजे रब जे हुकुम में लग़्ज़िश थी पोइ पंहिंजे मतलूब ते न पहुतो ثم اجتباه ربه فتاب عليه وهدى उन खां पोइ अल्लाह ताला खेसि बरगुज़ीदो बनायो अल्लाह ताला तौबा क़बूल कई ऐं हिदायत ॾिनी قال اهبطا منها جميعا بعضكم لبعض عدو فإما يأتينكم مني هدى فمن اتبع هداي فلا يضل ولا يشقى अल्लाह ताला फरमायो तव्हां सभई बेश्त मां हेठि लहो तव्हां हिक ॿिए जा दुश्मन आहियो पर पोइ जॾहिं तव्हां वटि मुंहिंजे तरफ़ां हिदायत अचे पोइ जंहिं माण्हू मुंहिंजी हिदायत जी ताबेदारी कई पोइ उहो गुमराह ऐं बदबख्त न थींदो ومن أعرض عن ذكري فإن له معيشة ضنكا ونحشره يوم القيامة أعمى ऐं जंहिं माण्हू मुंहिंजे क़ुरान करीम खां मुंहुं मोड़ियो उहो बेशक उन जो रोज़गार तंग थी पवंदो ऐं असीं उनखे क़यामत जे ॾींहुं अंधो करे उथारींदासीं قال رب لم حشرتني أعمى وقد كنت بصيرا उहो चवंदो हे मुंहिंजा रब तो मूंखे अंधो करे छो उथारियो हालांकि आउं दुनिया में ॾिसंदड़ होसि قال كذلك أتتك آياتنا فنسيتها وكذلك اليوم تنسى अल्लाह ताला फरमाईंदो अहिड़ी तरह तो वटि मुंहिंजूं आयतूं आयूं पोइ तो उनखे विसारे छॾियो ऐं अहिड़ी तरह अॼु ॾींहुं तोखे विसारियो वियो وكذلك نجزي من أسرف ولم يؤمن بآيات ربه ولعذاب الآخرة أشد وأبقى ऐं अहिड़ी तरह असीं जज़ा ॾियूं था उन माण्हू खे जेको हद खां वधियो ऐं अल्लाह ताला जी आयतुनि ते ईमान न आंदाई ऐं पर आख़िरत जो अज़ाब वधीक सख़्त ऐं वधीक बक़ा वारो आहे أفلم يهد لهم كم أهلكنا قبلهم من القرون يمشون في مساكنهم إن في ذلك لآيات لأولي النهى छा को उन्हनि खे उहो सबक न मिलियो त उन्हनि खां अॻ में केतिरियूं अॻियूं उम्मतूं असां हलाक कयूं इहे उन्हनि जे घरनि में हलनि था बेशक इन्हीअ में अकुलमंदनि लाइ निशानी आहे ولولا كلمة سبقت من ربك لكان لزاما وأجل مسمى ऐं जेकॾहिं तव्हांजे रब जी ॻाल्हि अॻ में थियल न हुजे हा ऐं अज़ाब जो वक़्तु मुक़रर न हुजे हा त ज़रूर इन्हनि खे अज़ाब चंबड़ी पवे हा فاصبر على ما يقولون وسبح بحمد ربك قبل طلوع الشمس وقبل غروبها ومن آناء الليل فسبح وأطراف النهار لعلك ترضى पोइ तव्हां उन्हनि जी ॻाल्हियुनि ते सब्र करियो ऐं तव्हां पंहिंजे रब जी तस्बीह ऐं हम्द बयान करियो सिज उभरण खां अॻ में ऐं सिज लहण खां अॻ में ऐं राति जे कुझु हिसे में पोइ तव्हां तस्बीह पढ़ो ॾींहं जे ॿिन्ही किनारनि में यकीनन तव्हांजो रब तव्हां खां राज़ी थींदो ولا تمدن عينيك إلى ما متعنا به أزواجا منهم زهرة الحياة الدنيا لنفتنهم فيه ورزق ربك خير وأبقى ऐं मुखातिब तूं न ॾिस उन मिल्कियत ऐं सिंगार खे जेको असां काफ़रनि जे टोलनि खे दुनिया जी ज़िंदगी में ॾिनो आहे इन लाइ असीं उन्हनि खे उन्हीअ में आज़मायूं ऐं तव्हांजे रब जो रिज़्क़ तमामु बहितर ऐं हमेशह बक़ा वारो आहे وأمر أهلك بالصلاة واصطبر عليها لا نسألك رزقا نحن نرزقك والعاقبة للتقوى ऐं तव्हां पंहिंजे घरवारनि खे निमाज़ जो हुकुम करियो ऐं तव्हां उन ते हमेशगी करियो असीं तव्हां खां रिज़्क़ नथा घुरूं असीं तव्हां सभिनी खे रिज़्क़ ॾियूं था ऐं सोणी पछाड़ी आहे परहेज़गारनि लाइ وقالوا لولا يأتينا بآية من ربه أولم تأتهم بينة ما في الصحف الأولى ऐं इहे चवनि था त इहो यानी मोहम्मद करीम उन्हनि लाइ पंहिंजे रब जे तरफ़ां का निशानी आणे छा इन्हनि वटि
पहिरीं आसमानी किताबनि में निशानियूं न आयूं ولو أنا أهلكناهم بعذاب من قبله لقالوا ربنا لولا أرسلت إلينا رسولا فنتبع آياتك من قبل أن نذل ونخزى ऐं जेकॾहिं तहक़ीक़ असां उन्हनि खे रसूल जे अचण खां अॻु में अज़ाब में हलाक करियूं हा चवनि हा ए असांजा रब तो असां ॾांहुं छो न को रसूल मोकिलियो पोइ असीं तुंहिंजी आयतुनि जी ताबेदारी करियूं हा ज़लील ऐं ख़्वार थियण खां पहिरीं قل كل متربص فتربصوا فستعلمون من أصحاب الصراط السوي ومن اهتدى तव्हां फरमायो सभई इंतज़ार कंदड़ आहिनि पोइ तव्हां बि इंतज़ार करियो पोइ तव्हांखे जल्द मालूम थींदो त सही रस्ते ते केरु आहे ऐं हिदायत ते केरु आहे